पंहिंजावेरी ड्रामे जी नई ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जा अचण वारा एपिसोड जा ज़बरदस्त इंकशाफ़ तव्हां सां कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे। दरअसल दोस्तों हाणे अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे कुझु मार धाड़ थोरी घणी ॾेखारी वेंदी ऐं तव्हांखे इहो घणी कहाणी ॾेखारी वेंदी जेका कहाणी हली रही आहे, जंहिंखे ॻोल्हे रहियो आहे चाकर खान ऐं सांवल जंहिं माण्हू खे ॻोल्हे रहिया आहिनि त दुश्मन केरु आहे ऐं उन खे ज़ाहिर करण जे लाइ घटि में घटि काफ़ी क़िस्ता हिते हलायूं वेंदियूं, जंहिंमें इन कहाणी इन जदोजहद में हूंदो ऐं काफ़ी माण्हू परेशान आहिनि। रावल मरदो या बचंदो, छो त असलियत रावल ॾसण वारो आहे, ॿियो कोई न। दोस्तों रावल मरदो कोन, रावल फ़िलहाल हिते ई कोमा में हूंदो, बेहोश ई बेहोश हूंदो या कोई लगातार तव्हांखे ॾेखारे वेंदो त रावल फलाणी अस्पताल में पियो आहे, अञा तुन होश न आयो। जॾहिं होश ईंदो ख़बर पवंदी, तेसीं ताईं हेॾो जो झेड़ो हलंदो रहंदो। काफ़ी क़िस्तनि खां बाद में रावल खे ख़बर पवंदी, ज़ाहिर थींदो रावल ऐं क्लियर करे ॿुधाईंदो त केरु हुयो या रावल जे होश में आयो बि से त ॻाल्हाइण जहिड़ो न हूंदो। मतिलबु अहिड़े हिसाब सां कहाणी खे ॾेखारियो वेंदो।